सोशल मीडिया सेंटर सिंध रिपोर्ट अली गुलाम खोसो एडवोकेट मोहम्मद सचर आले फोटो एहतजाज कंदे ॿुधायो त महबूब जिणे जो मुंहिंजे फसल जो नुक़सान करण खां पोइ मुंहिंजे हारियुनि खे मुतमार धमकियूं ॾिए थो। तफ़सील मूजिबि महबूब वालिद हुसैन जिणे जो मुंहिंजी ज़मीन बि पोखणु नथो ॾिए। अॻे बि खून जे केस में 11 साल सज़ा काटे चुको आहे, वरी बि मुंहिंजी हारियुनि सां विढ़ंदो रहे थो। काफ़ी दफ़ा मोतबर माण्हुनि खे धाऊं पिणु ॾिनियूं आहिनि। अॼु टिनो भाॻो पुलिस स्टेशन ते वञी महबूब जिणे जो ख़िलाफ़ रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे, जेको अॼु विढ़ण लाइ सिंबरी ठाही। मुंहिंजे फसल जी भेल करण खां पोइ कुहाड़ी खणी मुंहिंजे हारियुनि खे मुतमार धमकियूं ॾियणु लॻो त हिन ज़मीन ते जेको बि आयो हुनजो खून कंदुसि। मूंखे या मुंहिंजे हारियुनि खे को बि जानी माली नुक़सान थियो त हुनजो ज़िम्मेवार महबूब जिणे जो हूंदो। एडवोकेट मोहम्मद सचर आले भुट्टो बस वारनि खां अपील कई आहे त असांखे वॾे जानी नुक़सान खां बचायो वञे। एसएचओ टनो भागो, डीएसपी टनो भागो, एसएसपी बदीन, जीआईजी हैदराबाद, आईजी सिंध, इंसानी हक़नि वारे पाकिस्तान जे चेयरमैन खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ करे महबूब जिणे जो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सचल आले फोटो वेठल टनो भागो शहर महबूब जुणे जो जे मुंहिंजी बनी ते अॻु में बि असांजे हारी खे मारियो हो, उनजो खून कयो हो ऐं 11 साल सज़ा कटे आयो आहे, 12 साल, ऐं वरी बि मुंहिंजे हारियुनि खे तंग करे पियो ऐं उन्हनि खे मारण जूं धमकियूं ॾिए पियो ऐं अॼु बि उनजे पोयां कुहाड़ी खणी लॻो। हुन मुंहिंजे बनी में फसल चारियो पिए, महबूब जुणे माल छॾियो बीठो मुंहिंजे फसल में। जॾहिं मुंहिंजो हारी डालियो खोली उनखे माल कढण लाइ चयो त वरी हुन महबूब जुणे जो मुंहिंजे हारी जे पोयां कुहाड़ी खणी लॻो ऐं जॾहिं आउं पुगसि त मूंसां बि घटि वधि ॻाल्हाई ऐं चई त तोखे जेको करिणो आहे तूं वञी कर, आउं कंहिंखां झिझिया कोन्हो। आउं एसएसपी बदीन ऐं पंहिंजो डीएसपी टनो भागो खे अपील थो करियां त महिरबानी करे हिन मसइले जो नोटिस वठो ऐं हीउ जेको माण्हू आहे सो क्रिमिनल आहे ऐं इन माण्हू मां मुंहिंजे हारियुनि खे ख़तरो आहे। जेकॾहिं को बि नुक़सानु थियो त उनजा ज़िम्मेवार पंहिंजो इंतिज़ामिया हूंदी। इन करे एसएसपी बदीन इन मामले जो नोटिस वठे ऐं इन हमरा खे गिरफ़्तार करे। मूं एंट्री कटाई आहे टनो भागो थाने ते, इन हमरा खे गिरफ़्तार करे इनखे सज़ा ॾिनी वञे त जीअं मुंहिंजे हारियुनि जो बि फ़ैसिलो थिए। हुनखे धमकियूं ॾिए थो मारण जूं। महिरबानी।